टंडो रहीम खान वेझो काछे जी यूसी सावड़ो जे गोठ राज़ी खान रोदनानी जा रहवासी पीअण जे साफ़ पानी खां महरूम। खारो पानी वापराइण सबब ॻोठाणा केतिरनि ई बीमारियुनि में मुब्तला थी विया। ॻोठाणनि एहतिजाज कंदे चयो आहे त केतिरा ई भेरा एहतिजाज कयो आहे, इन बावजूद साफ़ पानी जी सहूलत नथी ॾिनी वञे। सिंध सरकार नोटिस वठी साफ़ पानी जी सहूलत ॾियारे। गुज़ारिश यार गोठ राज़ी खान खां पियो मां ॻाल्हायां। हिते को पानी न आहे, मिठो पानी न खारो पानी, पीअण जो पानी साफ़ न आहे। हिते पानी जी सफ़ा घोटाला, माल हिते पीअण जो पानी न आहे हिते सफ़ा। इहो गुज़ारिश आहे सभिनीनि खे, पानी जी घोटाले में पानी असांखे ॾियो, या आरो प्लांट या को बि ज़रियो करे असांखे पानी जी घुर्ज ज़रूरी आहे। पानी असांखे ज़रूरी मिले। लॻ ॻोठ राज़ी खान रोदराणी वटि जिते असां मौजूद आहियूं, पानी जे ख़िलाफ़ मुज़ाहिरो कनि था। अचो त पुठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ॻोठ राज़ी खान खां इहो देह सावड़ो आहे, यानी बेघू। हिते ॻाल्हायूं पिया, असां वटि पाणी आहे न, पीअण वारो बि न आहे, माल वारो बि न आहे। मासूम नंढा ॿार सभु बीमार आहिनि इहो खारो पाणी पी इन जे करे। हाणे हेठि पाणी नलकनि जो बि ज़हर आहे, नलकनि जो खूहनि जो बि ज़हर आहे। 20-25 फुटनि खां हेठि ज़हर पाणी आहे। हाणे असांखे अर्ज़ा त आरो प्लान खपे, यानी खारो मिठो जीअं थिए पाणी इन जे हिसाब सां, या वाटर सप्लाई हुजे। अहिड़ो वाटर सप्लाई ॾियनि था त असांखे हेठां जो इहो पाणी असां वटि ईंदो ई न, यानी इहो फ़ाइदो आहे ठेकेदारनि खे, या जेको जंहिं इदारो वारा उन्हनि खे ॾियनि था उन्हनि खे फ़ाइदो आहे। असांखे इहो पाणी जो फ़ाइदो ई न आहे। असां वटि पाणी इहो पहुचंदो ई न, छो त उहो पाणी आहे हेठि, असां आहियूं मथे। इहो पाणी असां वटि ईंदो ई न। का बि महिरबानी करे या टोड़ी खां पाणी अचे, या एॾाहीं पौड़ जो मिशन आहे एॾाहीं खां अचे, मथां खां अचे पाणी, तॾहिं असांखे हिते मिलंदो। बाक़ी इहो पाणी असांखे मिलंदो ई न। असांखे पानी नथा ॾियनि, माना त आरो प्लांट असांखे खपे। माना जो हेठि वारो ॾींगड़ी वारो पाणी कोन ईंदो असां वटि। माना ॾींगड़ी वारो किथे थो अचे, मथे कीअं चढ़ंदो माना पाणी। असांखे आरो प्लांट खपे, उहो असांखे ॾियो महिरबानी करे। जे न त पोइ असांखे लॾा खणायो, जे न त असां पाण खे बाह ॾींदासीं, सड़ी वेंदासीं, मरी वेंदासीं, ॾुख न ॾिसूं न। पर महिरबानी करे अदा थियो, असांखे महिरबानी करे तव्हां हुकूमत वारा आहियो, इहो ॿुधो त महिरबानी करे असांखे पाणी मिले। ॻोठ जा आहियूं, असांखे 10-15 साल असां पीपल्स पार्टी खे वोट ॾेई थकिजी पिया आहियूं। कुझु बि असांजे लाइ पाणियूं बि न आहे, न नलको आहे, न वाटर सप्लाई आहे। असांजे लाइ यार महिरबानी कयो, इहो छा तव्हां पाणी जे लाइ सख़्तु ज़रूरत आहे, पाणी घुरिजे असांजे हिते। स्कूल बि टुड़ी विया जो पाणी ई न आहे। जेको केरु असांजा ॿचिड़ा पढ़नि, असां छंडण या बाननि ताणी जोई ताणी वञूं था पाणी जे करे। कॾहिं साइकिल मोटर वटि, कॾहिं गाॾी आहे, कॾहिं गाॾो आहे। बसि इन्हनि जे गुज़ारे असां वञूं था पाणी जे करे। पाणी जो सख़्तु ज़रूरत आहे, इहो महिरबानी करियो। पाणी जो लाज़िमी असांखे गुज़ारिश। पाणी कोन्हे असांजो, ज़मीन में पाणी जेको आहे सफ़ा खारो आहे। पाणी असांखे आरो प्लांट खपे। असां पार्टी पीपल्स पार्टी जा आहियूं। अॼु 10-15 साल असां वोट ॾियूं था, असांजो को बि तगा कोन थो थिए। छो असां नाइल एतिरा थी विया आहियूं, छा असांखे गवर्नमेंट खां घणो उमेदु आहे, पर पीपी वारा असांखे भाइनि ई कोन था। हिकिड़ो साल न आहे, असांखां हर साल हिननि खे वोट ॾियूं था। असांखे हक़ा पाणी मिले। असांजो पाणी सफ़ा ज़हर आहे, दस्त उल्टी ॿारनि खे थी विया आहिनि। हितां खां वञूं था छंडण पाणी वञी खणी था अचूं। हिते पाणी आहे ई कोन। असांजो इलाइक़े में सफ़ा गुरबत वारो सूरत हाल आहे, पाणी कोन्हे। को MP को MMA अॼु तंग हली कोन आयो तव्हांखे पाणी मिलंदो या कोन मिलंदो।